अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं। तकरार ड्रामे में सब सीरियल में नेक्स्ट एपिसोड में छा थींदो पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में मां पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो त नवाब खान जेको आहे इन्हनि जो ठाह कॾहिं बि न थियणु ॾींदो। छाजे करे नवाब खान ॾिसे थो हीउ ठही आहे त पोइ हीउ मुंहिंजो मौत बणिजी वेंदा। बहरहाल हलूं था अॻे किस्त जी तरफ़। त हाणे ॾिसो तव्हां दरिया खान जेको आहे ऐं इहो रहीम सजावल सां मिलंदा ऐं उन खे जेको आहे यकीन ॾियारींदा तूं ठाह ते राज़ी थी। सजावल रियाज़ी बि थी वेंदो ऐं जेको आहे मूंसां अॻे ई राज़ी आहे। पुलिस इन्हनि खे हथु कढंदी छो त नवाब खान उन्हनि खे चई छॾियो आहे हू जहिड़ो मचाइणु चाहे थो। हाणे हाशू आहे इहो भावल सां न विढ़ंदो, इहो विढ़ंदो लाले सां ऐं इहो ईंदो जेको आहे कसूर इल्ज़ाम ईंदो भावल जे मथां। मतिलबु इहा हिकिड़ी प्लैनिंग सां इहो कमु कयो वेंदो जीअं पहिरियां हाशू कमु कयो ऐं पोइ जेको आहे सिजावल वरी फिरी वेंदो मुंहिंजे सौट खे तव्हां गोलियूं हयूं आहिनि, भावल हयूं आहिनि, भावल खे कुझु थियो त वरी मूंसां कावड़िजी वेंदो। अहिड़े हिसाब सां इन्हनि जो रिश्तो विञाइण जे लाइ ड्राइण जे लाइ नवाब खान पूरी पंहिंजी कोशिशि कंदो ऐं कोशिशि उन जी इहा ई हूंदी त इन्हनि जो जहिड़ो हलंदो रहे जीअं मां सुकून जी निंड कयां। ऐं मीर इन जे लाइ रोके रहियो आहे हाशू खे, रिश्ते जी ॻाल्हि करे रहियो आहे, उन खे रोके रहियो आहे तूं मिटी मूंसां कंदे त नवाब खान जो साथ छॾंदे। लेकिन हिते जेको आहे हिननि जो बि तू में हलंदी रहंदी मिटी ते। ऐं मीर त अखियुनि सां ॾिठो हाशू खे मूंसां खे गोली हणंदे। लेकिन अॻिते हली जेको आहे न मीर ई ॿुधाईंदो दरिया खान खे त हाशू खे गोली सॉरी मूंसां खे गोली हाशू हई हुई। अहिड़े हिसाब सां इन्हनि जो अॻिते हली तकरार वरी वधी बि वेंदा। इहा मिटी इन्हनि जी अञा ॾचे में पइजी वेंदी ऐं जेको आहे मूंसां खे जीअं ख़बर पई त हाशू इहो कमु कयो आहे त हिननि जे लाइ मुसीबत हाशू जे लाइ बि पैदा थी वेंदी। ऐं तव्हांखे ॿुधायूं त भावल खे धमकी ॾियण जे लाइ हाशू नेक्स्ट एपिसोड में वेंदो ऐं भावल बिल्डोज़र इन्हनि खां डिॼंदो ई कान। ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको आहे इन्हनि जो रिश्ते जूं ॻाल्हियूं बि हलंदियूं ऐं इहो बि हलंदो दरिया खान ऐं मूंसां जेको आहे रहीम इहे सलाह करे पोइ रहीम ऐं जेको आहे दरिया खान सिजावल जी तरफ़ निकिरी वेंदा। पोइ उन सां इहा सलाह कंदा, उन खे सम्झाईंदा। पोयों हाशू वरी वार करे वेंदो लाला जे मथां। ख़ुदा हाफ़िज़।